अपडेट कयो पिया ठोयल मां फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठोयल पुलिस हथां क़तल थियल शहीद सदाम लाशारी जे खून सां इंसाफ़ लाइ ठोयल में अॼु 5 ॾींहं बि वारसनि मुख़्तलिफ़ तंज़ीमनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां म्यूनिसिपल कमेटी ठोयल खां एहतिजाजी रैली सरवानो सिंधी जमाल जोश बुरड़ो रोशन कंडरानी जावेद सागर बिरोई सरदार गुलाम मुस्तफ़ा लाशारी न्याज़ लाशारी लुत्फ़ुल्लाह लाशारी असगर लाशारी मोहम्मद इब्राहिम कंडरानी वीर हसन बुरड़ो डॉक्टर शंकरलाल बशीर बंगलानी उस्ताद महबूब अली नुनारी अली हसन भट्टी वसीम कुरैशी मंसूर कंडरानी मोहम्मद बश्क बिरोई बशीर सरकी सोहेल दायो नफीस सुमरो शहीद जी सोट शकील लाशारी बेन जगवानी में हथन में पिना फ्लेक्स प्ले कार्ड शहीद जा फोटो खणी मुख़्तलिफ़ हंधनि खां पुलिस खिलाफ़ उबदारींदड़ नारेबाज़ी कंदा रहबर चौक वटि पहुची सख़्त एहतिजाज कयो वियो जंहिं सबबि कंदकोट शिकारपुर रोड बंदि थियण करे ट्रैफिक मुअतल थी वई। उन मौक़े ते अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ठोयल पुलिस मक़तूल सदाम लाशारी खे गिरफ़्तार करे 3 ॾींहं ठोयल लाकब में रखियो वियो जॾहिं त SHO गुलाम नबी बिजारानी पारां पंहिंजी कयल सदाम लाशारी खे आज़ादु करण लाइ संदसि वारसनि खां 10 लख रुपया रिश्वत तलब कयो। SHO ठोयल खे रिश्वत न ॾियण ते जेकमाबाद जे आबाद थाणे जे दमी कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए 4 गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल करे नौजवान जो लाश वारसनि हवाले कयो वियो। हिन चयो त IG सिंध पुलिस पारां नोटिस वठण बैदि GIT DIG लाड़कानी जी सरबराही में 2 SSP जे इंक्वायरी ऑफिसर मुक़रर थियण बावजूद केस अॻिते न वधियो। हिन चयो त पुलिस जी इंक्वायरी ते असांखे ख़दशात आहिनि जॾहिं त SHO समेत ॿिया कातिल बि ड्यूटी ते फाइज़ आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त कातिल राशि SHO गुलाम नबी बिजारानी समेत ॿियनि मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करे सेशन जज जेकमाबाद जे निगरानी में 2 सीनियर जजनि जी जुडिशनल इंक्वायरी कराए कातिलनि खे कानूनी कटड़े में अपडेट कयो पिया सकरंड मां काज़ी जावेद सनाई जी रिपोर्ट मुताबिक़ त ठोयल वासी नौजवान सदाम लाशारी जे बेरहमाना क़तल ख़िलाफ़ सकरंड जे लाशारी बिरादरी पारां सिविल सोसाइटी सां गॾु कोरट चौरंगी खां काज़ी सरफराज़ मेमण चौक ताईं रैली कढी वई जिथे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ बशीर लाशारी न्याज़ लाशारी अब्दुल वाहिद लाशारी ॿियनि अलॻि अलॻि ख़िताब कंदे चयो त सदाम लाशारी जो नाको क़तल कयो वियो पर अफ़सोस जो कई ॾींहं गुज़री वञण बावजूदि संदसि खून सां इंसाफ़ न थी सघियो आहे। हिन चयो त पुलिस गर्दी सबबि सिंध जा कई गबरू नौजवान असां खां खसिया विया आहिनि। केतिरनि माउरुनि जूं झोलियूं ख़ाली ऐं वननि जा वर जुदा कया विया आहिनि पर रियासत मुकमल नाकाम नज़र अचे थी। मुज़ाहिरे खे रज़ा चांडियो अब्दुल कादिर जीलानी काज़ी जावेद सनाई राजा इरशाद कीरियो अमजद ख़ानज़ादा गुलण मंगसी अब्दुल हमीद आराई मोहम्मद सिद्दीक़ मंगियो नूर अहमद रिंद एहसान शाह नूरदीन कीरियो अब्दुल रशीद कीरियो समेत केतिरनि सियासी समाजी अॻवाननि पिण सदाम लाशारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। अपडेट कयो पिया संजूरो मां हैदर बश्क चांग जे रिपोर्ट मुताबिक़ त संजूरो में GDA जे MPA खलीफ़ो वरियाम फ़कीर वरियामानी साहब सां मुलाक़ात उन दौरान UC चेयरमैन जखरान फ़कीर मोहम्मद बचल वरियामानी ऐं जूनियर फ़कीर पीर बश्क वरियामानी ऐं फ़कीर रसूल बश्क चांग ऐं GDA UC 3 जमड़ाऊ जे जनरल काउंसलर फ़कीर हैदर बश्क चांग जी वरियामानी हाउस ते मुलाक़ात कई ऐं मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कई। मेड़ मां ख़बर शामिल कयूं था जमील मैसर जे रिपोर्ट मुताबिक़ त वारा तालके जो ॻोठ मोहम्मद सालियो चांडियो जे रवासनि दोदो ख़ान चांडियो गुलाम सरवर मोकमुद्दीन वज़ीर अली शादू ख़ान अली गुल चांडियो ऐं ॿियनि मेड़ प्रेस क्लब में एहतिजाज कंदे दाईंदे चयो त 1 महीनो अॻु बतूल स्कूल में कमु कंदड़ इमदाद चांडियो असां ॻोठ वारनि केतिरनि माण्हुनि खां NGOs मां राशन वठी ॾियण जे बहाने 2,000 रुपया वरिता विया ऐं असांखे राशन बि वठी न ॾिनो। हिननि चयो त जॾहिं असां उन्हनि जे ख़िलाफ़ दाई थियासीं त उन्हनि ये 2,000 रुपया असांखे वापसि कया। असां ख़िलाफ़ DSP वारा वटि दाई थियो। हिननि चयो त उहो असांखे कूड़नि केसनि में फासाइण मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि IG सिंध SSP दादू खां मुतालबो कयो त उन ई वाक़े जी जांच करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे।